दड़ो लगे गोठ बचल कहराई जो रहायशी रिटायर्ड उस्ताद अब्दुल रज़ाक कोराई एहतजाज करे ॿुधायो त मुंहिंजी ज़मीन ते अब्दुल रज़ाक सुमरो इस्माइल तेतरी ऐं ग़ुलाम हैदर ख़ासखेली ऐं सैयद बाड़ेजा मिली करे जालसाज़ी करे कूड़ा खाता ठाराए मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं त कोर्ट तरफ़ां मूंखे कब्ज़ो मिलियल आहे, जेका ज़मीन आऊं 13 महीननि खां आबाद करियां पियो। मूंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं SSP सिजावल ऐं सिजावल थाणे ते वियसि, पर मुंहिंजी दांह केर बि ॿुधण वारो कोन्हे। हुन ॿुधायो त आऊं हर रोज़ हैदराबाद, कराची ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मुसलसल एहतजाज करे रहियो आहियां, पर मूं सां इंसाफ़ कोन थो कयो वञे। आऊं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, DC सिजावल, AC सिजावल ऐं आला अमलदारनि खे अपील थो कयां त महिरबानी करे मुंहिंजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए मूं सां इंसाफ़ कयो वञे।